नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। हुकूमत पारां अॻूणे वज़ीर आज़म ख़ान ऐं उन जे साथारियुनि ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई करण लाइ रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुकूमत में शामिल इत्तेहादी पार्टियुनि पारां सदर आरिफ अलवी खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो वियो आहे। ज़रियनि उन सिलसिले में हतमी फ़ैसिलो वफ़ाक़ी काबीना जे इजलास में कयो वेंदो। ख़बर ॿिए शेयर कंदा हलूं। हुकूमत पारां अॻूणे आज़म इमरान ख़ान ऐं उन जे साथारियुनि ख़िलाफ़ आइन जे 6 तहत कार्रवाई करण लाइ जल्द रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो वियो आहे। हुकूमत में शामिल इत्तेहादी पार्टियुनि जे अॻवाननि पारां आरिफ अलवी खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब उन सिलसिले में हतमी फ़ैसिलो वफ़ाक़ी काबीना जे इजलास में कयो वेंदो। ख़बर ॿियो शेयर कंदा हलूं। हुकूमत पारां अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं साथारियुनि ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई करण लाइ जल्द रेफरेंस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुकूमत में शामिल इत्तेहादी पार्टियुनि जे अॻवाननि पारां सदर आरिफ अलवी खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो आहे। नवाज़ शेयर कंदा हलूं। ज़रियनि मूजिब उन सिलसिले में हतमी फ़ैसिलो वफ़ाक़ी काबीना जे इजलास में वेंदो। ख़बर शेयर कंदा हलूं। हुकूमत पारां अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं उन जे साथारियुनि ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल तहत कार्रवाई करण लाइ जल्द रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुकूमत में शामिल इत्तेहादी पार्टियुनि जे अॻवाननि पारां सदर आरिफ अलवी खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो आहे। ज़रियनि मूजिब उन सिलसिले में हतमी फ़ैसिलो वफ़ाक़ी काबीना जे इजलास में कयो वेंदो। ख़बर शेयर कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। हुकूमत पारां अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं उन जे साथारियुनि ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई करण लाइ जल्द रेफरेंस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुकूमत में शामिल इत्तेहादी पार्टियुनि जे अॻवाननि पारां सदर आरिफ अलवी खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो आहे। ज़रियनि मूजिब उन सिलसिले में हतमी फ़ैसिलो वफ़ाक़ी काबीना जे इजलास में कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी इस्लामाबाद जो चीफ नज़ीर चारण असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नज़ीर, आगाह कजो जी बिल्कुल। हुकूमत तरफां सुप्रीम कोर्ट जो जेको गुज़िरियल ॾींहुं फ़ैसिलो आयो हो उन खां पोइ उन वक़्त जे वज़ीर आज़म इमरान ख़ान, स्पीकर असद कैसर, डिप्टी कासिम सूरी ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जो हतमी फ़ैसिलो कयो वियो आहे। जेके हुकूमत में इत्तेहादी पार्टियूं आहिनि जंहिंमें पीपल्स पार्टी बि शामिल आहे, मुस्लिम लीग नून उन्हनि वाज़ह तौर ते न सिर्फ़ जेको आहे सो सदर खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो, पर इहो बि मुतालबो कयो आहे त उन जेको समरी मोकिली हुई उहा आइन जे ख़िलाफ़ थी विया आहे। उनजे करे उन खां इस्तीफ़ा वठी करे उन जे ख़िलाफ़ आइन तहत जेको आहे सो कार्रवाई कई वञे। इन सिलसिले में हुकूमत तरफ़ां कानून आहे एज़म नज़ीर ताड़ उन अॼु हंगामी तौर ते प्रेस कॉन्फ्रेंस ऐं उन खां पोइ घरू वज़ीर राणा प्रेस कॉन्फ्रेंस करे वाज़ह तौर ते इहो फ़ैसिलो कयो आहे त हुकूमत जेको आहे इहो फ़ैसिलो कयो आहे त उन वक़्त जे वज़ीर आज़म इमरान ख़ान, असद कैसर, डिप्टी स्पीकर कासिम सूरी ख़िलाफ़ जेकी हुननि आइन वर्जी कई हुई ऐं जेकी बदनीयत ते बदल जेको अदम एतमाद जी रिथ जेकी पेश कई हुई, डिप्टी स्पीकर तरफ़ां जेको मुस्तरद कयो वियो हो, रद्द कयो वियो, उहो आइन जे ख़िलाफ़ आहे। इन जे करे हुकूमत तरफ़ां इहो वाज़ह तौर ते फ़ैसिलो कयो आहे त ख़ान, स्पीकर असद कैसर ऐं स्पीकर कासिम सूरी ख़िलाफ़ जेको आहे सो आइन जे आर्टिकल 6 तहत रेफरेंस दाख़िल करे उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इन सिलसिले में वफ़ाक़ी जो बि अहम इजलास सुभाणे तलब कयो आहे, जंहिंमें वज़ीर आज़म शहबाज सदारत वफ़ाक़ी वज़ीर ऐं उन में हतमी फ़ैसिलो कयो वेंदो त जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे उनखे आॾो रखंदे इमरान ख़ान ऐं स्पीकर असद कैसर, डिप्टी स्पीकर सूरी ऐं मौजूदा सदर आरिफ अलवी के ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल तहत जेको आहे सो कार्रवाई कई वञे। उन सां गॾोगॾु उन वक़्त जे इस्लाहात फवाद चौधरी के ख़िलाफ़ बि जेको इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो आहे त उन्हनि जे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ आइन जे आर्टिकल 6 तहत जेको आहे सो कार्रवाई करण लाइ रेफरेंस मोकिलियो वञे। ऐं इन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां हुकूमत में जेके इत्तेहादी पार्टियूं आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी ऐं अख्तर पी वारा जेके शामिल आहिनि उन्हनि वाज़ह तौर ते जेको आहे सो हातमी तौर हाणे वज़ीर आज़म जे सदार जेको काबीना जो इजलास थी रहियो आहे उन में इन इजलास खां पहिरीं जेको आहे हुकूमत में शामिल इत्तेहादी पार्टियुनि जो हिकु अहम इजलास थींदो, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वेंदो त मौजूदा सदर आरिफ अलवी खां जेको
खिलाफ़ वर्ज़ी जेको हुन खुलम खुला आइन जी लताड़ कई आहे उनखे आॾो सुप्रीम कोर्ट जे फैसले खां पोइ उनखे न सिर्फ़ु उहिदे तां हटायो वञे, सिलसिले में रेफरेंस बि तयारु कयो वञे। ऐं जेको आहे सो वज़ीर कानून तरफ़ां बि जॾहिं DPP तरफ़ां राब्तो कयो वियो वज़ीर जो इहो वाज़ह तौर ते इहो चवणु हो त असां जेको आहे सो इन रेफरेंस जूं जेकी शिकूं आहिनि या रेफरेंस आहे उहो तयारु करे वरितो आहे। ऐं जेको आहे सो वफ़ाक़ी कैबिनेट जो इजलास जेको शहबाज शरीफ़ सरदार शुरू थी रहियो आहे उन शुरू थींदो उन में जेको आहे सो रेफरेंस पेश कंदासीं ऐं उन खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे हतमी मंज़ूरीअ खां पोइ आइन जे आर्टिकल 7 इमरान ख़ान ऐं उन वक़्त जे स्पीकर कैसर, डिप्टी स्पीकर कासिम सूरी ऐं वज़ीर इत्तलात फवाद चौधरी ऐं मौजूदा आरिफ अलवीअ ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल कार्रवाई जो जेको आहे सो फ़ैसिलो करे ऐं रेफरेंस मोकिलियो वेंदो। जी नज़ीर आगाह करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।